अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हुकूमत पारां सूबे में लॉकडाउन वधीक सख़्त करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध में दर्जन धोबियुनि ऐं हजामनि समेत के बि दुकान न खोलिया वेंदा। रोज़ शाम जो 5 बजे खां लॉकडाउन वधीक सख़्त कयो वेंदो। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त 24 कलाकनि जे अंदरि 150 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। ही वक़्तु सियासत करण जो न आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले तहत सिंध में खुलंदड़ सनअतुनि खे असांजे SOPs ते अमल करणो पवंदो। सम्झ में नथो अचे त मौजूदा सूरत हाल में तामीराती इंडस्ट्रीज़ खोलण जी कहिड़ी ज़रूरत आहे ऐं 2.5 लख मुस्तहक़नि में 58 करोड़ जो सामान विरहायो आहे। वज़ीर आज़म जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त सिंध में सख़्त लॉकडाउन लॻाइण बावजूदि कोरोना वायरस सबबि वधीक माण्हू फ़ौत थिया। वधीक केस ज़ाहिर थियण मां साबित थियो आहे त सिंध जे हुक्मराननि जी पॉलिसीअ में का खोट आहे। तव्हां जेको चई रहिया आहियो उन ते अमल न पिया कयो। इस्लामाबाद में हलीम आदिल शेख सां गॾु फिरदौस आशिक़ अहमद चयो त वफ़ाक़ सिंध जे रहवासियुनि खे अकेलो या सिंध जे रहम करम ते न छॾींदो। समूरा सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि ऐं फ़ैसिला करण में आज़ाद आहिनि। 18 तरमीम सूबनि जे आइनी इख़्तियारनि जी समाअत ॾिए थी। पंहिंजे ट्वीट में फिरदौस आशिक़ अहमद चयो त सिंध हुकूमत सूबे जी हालतुनि मुताबिक़ जेको बहितर सम्झे उहो फ़ैसिलो करे। लॉकडाउन खे केतिरो वधाइणो या घटि करणो आहे, वफ़ाक़ पारां का बि पाबंदी न आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त लॉकडाउन बाबति फ़ैसिला करण लाइ सूबा आज़ाद आहिनि ऐं सूबनि खे फ़ैसिले करण वक़्तु ज़िलई हुकूमतुनि खे एतमाद में वठणु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर चयो त वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले तहत तइमीराती सनअतुनि सां लाॻापियल समूरा कारोबार खुलियल रहंदा ऐं सूबा सूरत हाल खे ॾिसी दुकान खोलण बाबति पाण फ़ैसिला कनि। सिंध में कोरोना सबबि वधीक 6 ॼणा ज़िंदगीअ जी जान हाराए विया। सूबे में फ़ौतियुनि जो अंगु 41 थी वियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब पंहिंजे ट्वीट में अॼु 6 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कंदे सूबे में वधीक 150 नवां केस बि ज़ाहिर थिया ऐं सिंध में मुतासिर माण्हुनि जो अंगु 1668 थी वियो आहे। 24 कलाकनि जे दौरान 133 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। नवाबशाह जे इलाइक़े मनोआबाद वेझो मदीना मस्जिद में नमाज़ पढ़ण ते निमाज़िन ऐं पुलिस विच में चकरियूं, जंहिं ते निमाज़िन जे मथां पुलिस जो पथराव ऐं आंसू गैस पिणु छॾी वई। नौशर फेरोज़ गोट कोड़ो खान लाशारीअ जी रहवासी मिसबा तला बचाई मासूम ॿारनि आज़म ऐं अज़ीज़ुल्लाह मथां हथियार बंदनि तशद्दुद कयो ऐं वार कूड़े तज़लील करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मिसबा तला बचाईअ ॿुधायो त मुंहिंजे भाउ एजाज़ अलीअ 3 महीना अॻु मिसमात शुमाइला सां सखर जी अदालत में पसंदि जो परणो कयो हुयो। जंहिं बैदि मिसमात शुमाइला जो पीउ जुम्मन सरगाणी असां वटि आयो ऐं चयाईं त मूंखे पंहिंजी न्याणी ॾियो त मां न्याणीअ खे घरां घुमाए वापसि करे वेंदुसि, पर बाद में हुन न्याणीअ खे धमकाए हुन जो बयानु बदिलाए मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे। अॼु मां उन्हनि जे घर वयसि त न्याणी वापसि कयो ऐं मुंहिंजे भाउ खे आज़ादु करायो त उन्हनि मूं ते तशद्दुद कयो ऐं वार कूड़े वापसि करे छॾियो आहे। दरिया खान मरीअ भरिसां ॻोठ मीरापुर में मुबैना भाइरनि पंहिंजे ई भाउ जे कणक जे देरे खे बाहि लॻाए छॾी, जंहिं सबबि 2 एकड़ मुकमल तौर सड़ी राख बणिजी विया। ॿुधायो पियो वञे त उन खां कुझु देरि अॻु थ्रेशर कणक जो देरो कढणु वियो त संदसि भाइरनि नवाब पल, इम्तियाज़ पल, इमदाद पल, गुलशेर पल कणक जो देरो कढणु न ॾिनो ऐं थोरी देरि बाद कणक जा 2 एकड़ खे बाहि ॾिनी वई, जंहिं ते ॻोठाणा पहुता त कणक जो देरो सड़ी राख बणिजी चुको हुयो।
जंहिं ते पटीदन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पुलिस पंहिंजी तफ़सील वठण बैदि जवाबदारनि जे घरनि ते छापा हणी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ ॻोल्हा शुरू करे ॾिनी। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।